हेलो दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु मां पहिरियों वीडियो ठाहियां थो यूट्यूब चैनल ते अपलोड कंदासीं ऐं अॼु जेको वीडियो ठाहींदासीं जिम ते वेंदासीं, उन सां गॾु दोस्त बि आहे हुते, उन सां दोस्त सां मुलाक़ात कंदासीं, तव्हांजे जिम बि घुमाईंदुमि। मूंखे त काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, पर ॾिसो मां सन्हो थियो आहे न थियो आहे, वरी उहो तव्हांखे वीडियो में ॾेखारींदासीं जिम ते मां केतिरी महिनत कयां थो। काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, माना 6-7 महीना थी विया आहिनि जिम कंदे कंदे, ऐं हलूं था जिम ते। ऐं तव्हां पहिरीं जिम खां वञण खां अॻु में त तव्हां वटि अगरि तव्हां जिम कयो था त तव्हां हेडफोन ज़रूरी आहे तव्हांखे। ऐं मूं वटि त नंढो लाउडा मां हुते वेंदो आहे, मूं वटि नंढो लाउडा मां तव्हांखे ॾेखारियां थो त हुते जिम ते मां हलाए पोइ हुते एक्सरसाइज़ कंदा, पर म्यूज़िक ज़रूरी आहे। म्यूज़िक त हलंदो त हुन सां गॾु म्यूज़िक सां गॾु इहो आहे त मां तव्हांजो माइंड होॾे वेंदो, एक्सरसाइज़ तव्हां घणी करे सघंदो। ठीक आहे, हलूं था हाणे जिम। छो जो जिम ते वञो त लाउड या हेड फ्री खणे वञो। आई मुंहिंजो दोस्त आहे, नओं दोस्त बि आहे हिते जिम ते, अञा 2 ॾींहं मस्तु थिया आहिनि। नओं दोस्त आहे शहबाज़ लोहार, हा न साईं? हे दोस्त असांजो वॾी महिनत कंदो आहे, बाक़ाइदे महिनत करे थो, सफ़ा ऐं बाडी बि डोरा ॾेखार सां, ॾेखार बाडी ॾेखार, ईअं मत कर डोरा। हा, ही 2-2.5 महीननि में महिनत बाक़ाइदे करे थो, बाक़ाइदे। भाई मीर साहब ॾिसो वॾी महिनत थो करे। हा, डोरा ठही विया अथसि।
ॾाढी महिनत करण थी पए वेट लाइन पका हिते संगत हलूं था हाणे ॾाढी जिम कई थी हाणे मां यूट्यूब जो पहिरें वीडियो ठाहियां थो महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा फरहान सिंधी खे ऐं हौसला अफ़ज़ाई लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा कमेंट्स कंदा ऐं लाइक कंदा त महिरबानी